जय राजा वियो राजा बलिए जो वामन भगवान के टे पेर प्रतिदान जणे श्री सुखदेव चए राजा परिषद राजा बलि या गाल विचारे शुक्राचार्य के चवण लॻो त महाराज तव्हां चओ था त हिन ब्राह्मण के प्रतिदान न ॾे सो ब्राह्मण सां कूड़ ॻाल्हाइण वॾो महापाप आहे। मां राज ऐं दौलत जे वास्ते जो नेठ नासुंत आहे तंहिं लाइ कूड़ छो ॻाल्हायां। मरण वक़्तु को बि मुंहिंजी सहायता न कंदो जेकॾहिं कूड़ ॻाल्हाईंदुसि त नर्कगामी थियणो पवंदो। तंहिं करे राजगदी जा आख़िर मूंसां नेभव न आहे तंहिं लाइ जेकी चयो अथमि तंहिंखां न फिरंदुसि। ॾिसो हिरण्यकश्यप मुंहिंजो परॾाॾो ऐं प्रहलाद भॻत मुंहिंजो ॾाॾो से टिनी लोकनि जा महाप्रतापी राजा हुआ। से बि धन माल छॾे मरी विया। वाह वाह। मुंहिंजो पिता बेरोचन बि हथे खाली हलियो वियो। पोइ मां कहिड़ी कतार में आहियां। संसार में जेको नेकी करे थो तंहिंजो नालो सदाईं संसार में ॻाइजे थो। राजा दधिती इंद्र ऐं ॿियनि जे भलाईअ वास्ते पंहिंजे शरीर जूं हॾियूं उन्हनि खे ॾिनियूं हुयूं ऐं राजा शिव कबूतर जा प्राण बचाए उन जे बदिरां पंहिंजे शरीर जो मांस वढे ॾिनो हो। तंहिं करे अॼु ॾींहं ताईं उन्हनि जीवन जो जस संसार में मशहूरु आहे। तंहिं करे मां राजगदी वञण ऐं नर्क भोगण खां एतिरो नथो रॼां जेतिरो बदनामीअ खां रॼां थो। तंहिंखां सवाइ गृहस्थीअ जो धर्म आहे त ब्रह्मचारी या सन्यासी वानप्रस्थी जेको बि संदसि दर ते अचे तंहिंखे निराश न मोटाए। हे गुरु जी तव्हां कृपा करे अहिड़ी रीति ॿुधायो जंहिंमें मुंहिंजे गृहस्थ धर्म खे दाग न लॻे। ऐं तव्हां पाण बि चओ था त ही श्री नारायण आहे। जेकॾहिं सचमुच ईअं आहे त जंहिं परमेश्वर जे रिझाइण वास्ते सारे संसार जा जीव अनेक तप दान यज्ञ ऐं होम कनि था त त्रिलोकीनाथ पाणी मुंहिंजे घर अची टे पेर प्रतिदान घुरी आहे। पोइ मां छो न ॾियां। जेकॾहिं भॻवानु मुंहिंजो राज वठी देवताउनि खे ॾींदो त उन में मुंहिंजो नामाचार मां परले ताईं क़ाइमु रहंदो। तंहिं करे पाण ॾाढी ख़ुशीअ सां दान ॾेई उनजो हथु हेठि करणु घुरिजे। हे गुरु जी लालची आदमी नर्क भोगनि था तंहिं करे तव्हांजी आज्ञा न मञे ज़रूरु दान ॾियणो पवंदो। जॾहिं शुक्र जीअ ॾिठो त राजा बलि मुंहिंजो चवणु नथो मञे तॾहिं कांवर जी पारतो ॾिनाई त तुंहिंजो राज ऐं धन ॿई नाश थींदा। पर राजा बलीअ पाराते जो को ख़्यालु न करे ॾाढी ख़ुशीअ सां वामन भॻवान खे संकल्प ॾेई चयो त हे दीनानाथ टे पेर प्रति तव्हां भली मापे वठो। तॾहिं वामन भॻवान चङो चई विराट रूप पंहिंजो एतिरो ढिघो ऐं कुशादो धारण कयो जो 7 लोक कमर खां मथे मापे वरिता। उन अचरज जे दायक रूप खे सारो ब्रह्मंड देवता ऐं दैत्य जबल ऐं समुंड नदियूं ऐं भरपट आकाश ऐं पाताल मतिलबु त टिनि लोकनि जूं वस्तु जाहिड़ी ॾिसण में आयूं। टिनि लोकनि जूं वस्तु जाहिड़ी ॾिसण में आयूं जाहिड़ी ॾिसण में आयूं। शंख चक्र गदा पदम हुन जा हथियार ऐं गढ़ नंद सनंद आदि 16 पार्खत कीट कुंडल ऐं जड़ाव मुकुट पैर उते अची प्रकट थिया। बोल श्री नारायण भगवान की। ऐं जामवंत ऋषि कीअं परिक्रमाऊं विराट स्वरूप खे करे वामन भॻवान जो हुकुम चौधारी फेराए छॾियो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव चयो त राजा परिषद जॾहिं राजा बलीअ शुक्र गुरुअ जो चवणु न मञे वामन भॻवान खे प्रति संकल्प ॾियणु लॻो तॾहिं शुक्र सूक्ष्म रूप धारे उन गंगा सागर जे लोटे जे टोटीअ में घिरी वियो जा राजा बली संकल्प करण लाइ खणी आयो ऐं नंढो रूप धारे पाणी अचण जो रस्तो रोके छॾियईं। इन लाइ त हिन लोटे जे टोटीअ सां पाणी निकिरंदो न की राजा बली संकल्प ॾेई सघंदो। शुक्राचार्य गुरु हलियो वञे वामन भॻवान अंतरजामी जो हाल ॼाणी जेको ड्रब खयो हो सो उन लोटे में विझी उनजो टुंगो खोलणु लॻो। बोल श्री नारायण भॻवान। जॾहिं उन ड्रब जे नोक सां हिकिड़ी अखि शुक्र जी निकिरी वई तॾहिं शुक्र काणो थी पियो ऐं उन लोटे जे टोटीअ खां ॿाहिरि निकिरी आयो।
हे राजा, जेको ॿिए खे दान ॾियण खां रोके थो तंहिंजी इहा हालत थिए थी। ॿियो हुनजे अखि निकिरण जो सबबु इहो त परमेश्वर ॿ अखियूं मनुष्य खे इन लाइ ॾिनियूं आहिनि त हिकिड़ी अखि सां संसारी सुख ॾिसे, ॿी अखि सां परलोक जी चङाई ऐं मंदाई परखे। पर शुक्र संसारी सुख चङो ॼातो अंत समय जो सोच विसारे छॾियो। तंहिं करे परमेश्वर हुनजी हिकु अखि कढी अॻिते जे लाइ खेसि सिखत ॾेई छॾी। तंहिं करे हर कंहिंखे परलोक जो वीचार करणु घुरिजे। नारायण भगवान की जय।